अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में कोरोना जा वधीक 443 नवां केस ज़ाहिर, मुतासिरनि जो अंगु 22,934 थी वियो। कोरोना सबबि वधीक ॿ ॼणा फ़ौतियुनि जो अंगु 369 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह अवाम खे कोरोना खां बचण जे लाइ एहतियात करण जी हिदायत कई आहे। अवाम ईद के मौक़े ते SOPs ते अमल न कयो, मुआविन ख़ुसूसी बराए सिहत डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा जी प्रेस कॉन्फ्रेंस। ईद खां पोइ लॉकडाउन ॿीहर लॻाइण जो इशारो ॾेई छॾियो। हुन चयो त पाकिस्तान में कोरोना ख़त्म नाहे थियो, बल्कि वधीक फैलिजी रहियो आहे। PIA जहाज़ जे हादसे में मरण वारनि 2 नौजवाननि जी नमाज़ जनाज़ा रावलपिंडीअ में अदा कई वई। वज़ीर हवाबाज़ी गुलाम सरवर पिणु शिरकत कई। PIA जे जहाज़ हादसे में मरण वारे जहाज़ जे पायलट कैप्टन सजाद गुल जे वालिद गुल मोहम्मद भट्टी PIA जी इंतज़ामिया ते कड़की पियो। हुन चयो त PIA वारा पाण ई इंक्वायरी करे रहिया आहिनि ऐं पाण ई फ़ैसिला ॾेई रहिया आहिनि। PIA जी इंक्वायरीअ ते एतबार नाहे। सजाद गुल बहितरीन पायलट हुजण सां गॾु सुठो इंसान पिणु हुयो। रहनुमा नून लीग अयाज़ सादक जो जहाज़ जे हादसे में शहीद पायलट सजाद गुल जे घर आमद ऐं घर वारनि सां ताज़ियत ऐं शहीद जे लाइ फातिह ख़्वानी। ईद के मौक़े ते भी कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली की लोड शेडिंग। शदीद गर्मी सबब घरनि में रहण मुश्किल थी वियो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।